नून लीग के सदर ऐं क़ौमी असेंबली में मुखालिफ़ तुर अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान नियासी करप्शन में 10 वरियनि जो रिकॉर्ड तोड़े। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट मां साबित थी वियो त को कम नाहे थियो। नए पाकिस्तान रुगो करप्शन कई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में शहबाज शरीफ़ चयो आहे त करप्शन बाबति आलमी रिपोर्ट ते गौर करण सां पतो पवे थो त हिक नाअहल, नालाइक ऐं करप्ट शख़्स मुल्क ऐं क़ौम लाइ केतिरो न ख़तरनाक साबित थींदो आहे। अपोज़िशन लीडर चयो त परॾेही इदारे जी रिपोर्ट पाकिस्तान जो निज़ाम वेहिजी वञण जो ऐलान ऐं उन ॻाल्हि जी सबूत आहे त इमरान नियाज़ी जी नए पाकिस्तान में रुगो करप्शन थी आहे, ॿियो को कम नाहे थियो। शहबाज शरीफ़ चयो त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट क़ौमी सतह ते सुधार आणण लाइ सोचण जी दावत ॾेई रही आहे। उनखे लिकाइण सां मसइला हल न थींदा। मुखालिफ़ ध्रुव गवाण चयो त रिपोर्ट खे कूड़ करार ॾियण बदिरां जीअ में झाती पाइण पाण खे एहतिसाब लाइ पेश करणु घुर्जे। शहबाज शरीफ़ चयो त करप्शन वधण सबबि पाकिस्तान में सीड़पकारी ऐं कारोबार खे छीहो रसियो आहे, जिन त मईशत जो पिण बेड़ो बुॾी वियो आहे। अपोज़िशन लीडर चयो त करप्शन में 10 वरियनि जो रिकॉर्ड टुटी वियो। इमरान ख़ान रुगो पाकिस्तान न पर पाकिस्तान लाइ बि इंतहाई ख़तरनाक आहे। खेसि हाणे वञणु घुर्जे।